गाजी गाजी मैं नौकर हमें नौकर मौला गाजी का अलम मेरे मुर्शद गाजी का अलम मेरे मुर्शद गाजी का मैं नौकर हमें नौकर मौला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त 9 मुहर्रम अलाराम जे मौक़े ते भरिया सिटी भरिया रोड डाली शहर में पिणु मातमी जलूस बरामद कया विया, जेके मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा मरकज़ी इमाम बारगाहनि ते पहुता। भरिया सिटी में 100 साल पुराणो मातमी जलूस इमाम बारगाह अल मासूमीन खां निकितो, जंहिं में मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मातमी जलूस शामिल थी विया आहिनि। मातमी जलूस में अज़ादारनि ज़ंजीर ज़नी गुर्ज़ ऐं खंजरनि जो मातम कयो, जॾहिं त 3 अज़ादार सख़्त गर्मी में बेहोश थी विया आहिनि, जिन खे फौरी तौर ते भरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिथे तबी इमदाद ॾिनी वई। जॾहिं त डाली शहर भरिया रोड भरिया सिटी में मजलिस अज़ा बर्पा कई वई, जिथे नाले वारनि ज़ाकिरनि इमाम हुसैन ऐं करबला जे शहीदनि जो शान बयान कयो वियो। जॾहिं त जलूसनि जे रस्ते में शबील ऐं न्याज़ जो एहतमाम कयो वियो। सिक्योरिटी जे हवाले सां 150 खां मथे पुलिस एहलकार ऐं स्काउट जा जवान पंहिंजा फ़र्ज़ निभाए रहिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।